अदाली कारो लॻ पातो अथई। ख़ैर ता बसि अदा कंहिंजो हुकम थियो सो खणी पातोसीं। तूं ॾे ख़बर सभु ख़ैर आहे? अदा ख़ैर वरी कहिड़ो, ॻोठ जो सॼो रोड टुटी वियो आहे, लाइट न हुअण बराबरि आहे, गैस जो त उही आसरो कोन्हे, ख़बर न आहे हुकुमराननि खे कॾहिं रहम ईंदो। शुक्र कर इहो टुटल रोड बि आहे, न त सिंध जा अक्सर ॻोठ इन टुटल रोड खां बि महरूम आहिनि। लाइट त उन्हनि ॾिठी कोन्हे, गैस जे त नाले जी बि ख़बर कोन्हे। कई वॾा वॾा ॻोठ हिन जदीद दौर में बि बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहिनि। अदा पोइ हुकुमरान कमु छो नथा कनि? पुटु इहो जेॾी महिल हू वोट वठणु ईंदा आहिनि ओॾी महिल पुछो न उन्हनि खां, उन महिल त पेरनि ते हथ रखी साईं साईं करण में पूरा हूंदा आहियो। पोइ बि अदा ही उन्हनि जो फ़र्ज़ु आहे। कहिड़ा फ़र्ज़ अदा? जे ईमानदारी सां फ़र्ज़ निभाए न त पोइ अहिड़ा हाल हुजनि। ही फुटेज ॾिसो। अदा ही किथे आहे? यूसी सावन खान गोपांग ते पसाकी ॻोठ वॾेरो गुलाब मीरजत जे रस्तनि जो ही हाल आहे। दोस्तो, हिन जदीद दौर में जेकॾहिं ही ॻोठ जो रोड न ठही सघियो त ही किसो आल मिसाल आहे। काफ़ी अरसे खां वठी पीपल्स पार्टी जा वर्कर हितां ई वोट खटे कामयाबियूं माणियूं आहिनि, तंहिंखां पोइ बि हिन ॻोठ सां ही हाल। दोस्तो, ही रस्तो वञे पियो ॻोठ गुलाब मीरजत में। तव्हां ॾिसी रहिया आहियो। हिन तक जे वसवारनि खे अपील थी कजे त महिरबानी करे हिन ॻाल्हि ते गौर कनि ऐं हीउ हाल ॾिसनि। आख़िर ही केसिताईं हिन रोड मां गुज़रंदा आहे तव्हांजा माण्हू। दोस्तो, हिते काफ़ी तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि जंहिं महिल बरसाति थींदी आहे, का इमरजेंसी हूंदी आहे, खोड़ सारा मसइला पेश ईंदा आहिनि। तव्हां पाण हाल ॾिसी सघो था। वञ अदा ही त हालत आहे। अदा ही टंडो जाम वेझो हिकु ॻोठ आहे वॾेरो गुलाब मीरजत जे नाले सां। तक़रीबन 85 खां 90 घर हूंदा, पर हालत ॾिसो जहिड़ा हींअर लॾे आया हुजनि। न रोड आहे, न स्कूल आहे, लाइट अञा हफ़्तो अॻु लॻी आहे, गैस त उही इन्हनि जे नसीब में नाहे। छा ही सिंध जा रहाकू नाहिनि? इन्हनि वटि वोट नाहिनि? सवाल ही आहे त असीं छो ईअं नथा सोचूं त क़ौम सां ई हुकुमरानी ठहंदी आहे। क़ौम जो बुनियाद न हूंदो त हुकुमरानी जो वजूद बि न हूंदो। जे तव्हांखे क़ौम जो अहसासु नाहे त पंहिंजी हुकुमरानी बचाइण लाइ सोचो, पर कुझु त सोचो। शायदि तव्हांखे ही ख़बर नाहे पर क़ौम जी तक़सीम में असांजे चूंडियल नुमाइंदनि जो वॾो हथु रहियो आहे। इहो वरी की? अदा असांजो चूंडियल नुमाइंदो जेकॾहिं कुझु सोचे थो त सिंधी क़ौम लाइ न पर पंहिंजी बिरादरी लाइ सोचे थो। हिकु ॻोठ में फिल्टर प्लांट लॻल हुजे ऐं पासे वारे ॻोठ में नलको बि न हुजे त पोइ सोच तक़सीम थिए थी। उहा सोच क़ौम खां हटी करे बिरादरी जो वजूद पैदा करे थी। जॾहिं रियासती वर्च बराबरि न हूंदी त समाज जो तबाह थियणु यकीनी हूंदो आहे। इहो ई सबबु आहे त अॼु तव्हांखे सुठो डॉक्टर मिली वेंदो, सुठो वकील मिली वेंदो, टीचर, प्रोफेसर, इंजीनियर, सुठो ताजर मिली वेंदो, पर अॼु सुठो इंसान ॻोल्हणु तमामु मुश्किल थी पियो आहे। क़दीम बाबल जे हुकुमरान हैमोराबी सां गॾु तक़रीबन दुनिया जा 350 अज़ीम इंसान इन तसवर खे पेश करे चुका आहिनि त रियासत में दौलत ऐं हक़नि जी तक़सीम बराबरी जे बुनियाद ते हुजे। रियासत जे वसीलनि ते चंद माण्हुनि जो न बल्कि पूरी आवाम जो हक़ हुजे। हर शख़्स खे पंहिंजी सलाहियत ऐं क़ाबिलियत जे मुताबिक़ तरक़ी ऐं कामयाबी जो हक़ हासिल हुजे। हर शख़्स खे ख़ुशी जा मौक़िया फ़राहम हुजनि। समाज जो बुनियाद अख़लाक़ियात ते ॿधल हुजे। समाज खे सुजाग रखण लाइ अदल इंसाफ़ जो हुजणु ज़रूरी हूंदो आहे। गैरतमंद हुकुमरान हुजण सां गॾु अक़लमंद, बाशऊर ऐं ईमानदार हुजणु ज़रूरी हूंदो आहे। अच्छा अदा इहा कीअं ख़बर पवे त समाज सुजाग आहे या सुतल आहे? अदा सुतल समाज खे के सिंग नाहिनि हूंदा, अहिड़ो ई हूंदो आहे जहिड़ो पंहिंजो आहे। पूरी दुनिया जो जाइज़ो वठो। हर खिते जे बहितर समाज में 3 शयूं तव्हांखे मुफ़्त मिलंदियूं: तइलीम, सिहत ऐं रोज़गार। जिते बि इन्हनि 3 शयुनि ते आवाम खां पैसो वसूल कयो वञे त समझी वञो निज़ाम तबाह। इन्हनि हक़ीक़तनि खे समझी पंहिंजे समाज खे ॾिसो त ख़बर पइजी वेंदी असीं किथे बीठा आहियूं। हिन जदीद दौर जूं सहूलियतूं पंहिंजी जॻह ते, असीं त ज़रूरतनि खां बि महरूम आहियूं। दुनिया चंड खे छुई मरीख़ ते वञी निकिती आहे ऐं असीं टके जी नौकरी लाइ दर बदर आहियूं। ॻोठ आहे त रोड नाहे, रोड आहे त लाइट नाहे। ग़रीब अमीर जे पुठियां, अमीर दौलत जे पुठियां। हिन अफ़रा तफ़री ऐं इनफ़रादियात असांखे एॾो त मसरूफ़ करे छॾियो आहे जो असांखे असांखां अलावा कुझु ॾिसण में ई कोन थो अचे। हर निज़ाम में क़ौम बुनियाद ऐं हुकुमरानी उन जी छत हूंदी आहे। बुनियाद डाहे छत खे बरक़रार नथा रखी सघो। ग़रीब लाइ तव्हांजी ज़िमेदारी नाहे, पोइ इन्हनि खां वोट वठणु ईमानदारी बि नाहे। अहिड़ा कानून न हलायो जेकी तबाही ॾांहुं वञनि।
अॼु क़ौम वक़्त जे बदतरीन हालात खे मुंहुं ॾेई रही आहे। जे तव्हांजो साथ न रहियो त तारीख़ में तव्हांजो नालो बि न रहंदो। तारीख़ जे पननि खे पढ़ी असांखे ॿुधायो जे वक़्तु हमेशा हिकु जहिड़ो आहे, पोइ त इहा ग़ुलामी बि क़बूल आहे, पर जे वक़्तु आरज़ी आहे, पोइ तव्हांजो ही गुरूर अजायो आहे। जाहिल सम्झी महरूमी न ॾियो, ॾुखनि जी ख़बर सभिनि खे हूंदी आहे। हिते असांखे बि सोचण जी ज़रूरत आहे त लीडर का ॿी मखलूक न हूंदो आहे, असांजी सोच जो नतीजो हूंदो आहे। लीडर थी क़ौम ठाहियो या क़ौम थी लीडर ठाहियो, करणो तव्हांखे आहे। छो त जॾहिं हालतुनि जो रुख पाण ॾांहुं हुजे त ॿियनि जो आसिरो बेकार हूंदो आहे।